नंढड़ो हादसो पेश थियो आहे जंहिंमें असांजा ENG जा छोकिरा आहिनि, कैमरामैन आहिनि, असिस्टेंट कैमरामैन ऐं असांजो असिस्टेंट डायरेक्टर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों घणा दोस्त मैसेज करे रहिया त हाय तकरा ड्रामा सीरियल जी नेक्स्ट एपिसोड कॾहिं ईंदी। तो दोस्तों हिन वीडियो में मुकम्मल तव्हांखे ॿुधाईंदासीं त नेक्स्ट एपिसोड कॾहिं ईंदी ऐं उन खां अलावा हाय तकरा ड्रामा सीरियल जा जेके डायरेक्टर आहिनि ऐं उन खां अलावा कैमरामैन आहिनि उन्हनि सां कहिड़ो हादसो पेश आयो। दोस्तों इन जी करे ड्रामो हिन वक़्तु रिलीज़ न पियो थिए, नई किस्त न पई अचे, नई एपिसोड न पई अचे, जंहिंजे करे जेके बि व्यूअर ॾिसण वारा आहिनि उहे इंतिहाई परेशान थी चुका आहिनि त न्यू एपिसोड छा लाइ नथो अचे। तो दोस्तों मुकम्मल हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं ऐं उन खां अलावा चंद जेके आहिनि अदाकार बि असां पंहिंजे वीडियो में तव्हांखे ॾसींदासीं, उन्हनि जे ज़बानी तव्हांखे ॿुधाईंदासीं त वीडियो छो नथो अचे उन सां हिकिड़ो नंढड़ो हादसो पेश थियो आहे ऐं छाजे करे एपिसोड रुकिजी वई आहे। वक़्तु तव्हां यूट्यूब ते तव्हां ॾिसंदव त खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे हलनि पियूं त हुननि जे मथां हमिलो थियो आहे। दोस्तों के ज़ख़्मी थिया आहिनि, के छा थियो आहे, इन जे करे जेको आहे सो इहो हिन वक़्तु वीडियो उन्हनि जो न पियो अचे, ड्रामो सीरियल न पियो अचे। त अॼोके वीडियो में मुकम्मल ॻाल्हि कंदासीं। वीडियो तव्हांखे सुठो किथां बि लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। ऐं हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त कहिड़ी तारीख़ ते नई एपिसोड जेको आहे सो दोस्तों हाय तकरा ड्रामा सीरियल जी रिलीज़ थी ऐं तव्हां वटि पुॼंदी। त दोस्तों सभ खां पहिरीं तव्हां हे गुफ़्तगू ॿुधो, उन खां इंशाअल्लाह सूमर खां वरी तव्हांखे असांजा जेके एपिसोड आहिनि उहे रूटीन में ॾिसण लाइ मिलंदा।